नाज़रीन आऊँ इन वक्त टंडलियाल शहर में मौजूद आहियां जिते टे ॾींहं खां बरसातनि वफ़े सां बरसातनि जो सिलसिलो जारी आहे। हिते शहर में जेको आहिनि हेस्को तरफ़ां लाइट बंदि करी वई आहे। जहिड़े ते नौजवान मंचला जेको आहिनि उहो रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं बरसाति खां पोइ हिते जेको गर्मी जो जेको ज़ोर हो उहो टूटी वियो आहे। जहिड़े ते ज़िले कौंसिल जो चेयरमैन मीर ग़ुलाम मोहम्मद टालपुर, वाइस चेयरमैन दरिया ख़ान मरी, म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन सैयद समर हुसैन शाह रिज़वी समेत ॿियनि ज़िले जी इंतज़ामिया पिणु सरगर्म नज़र अची रही है ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सख़्त हिदायतूं कयूं आहिनि त जिते बि को पाणी जमा थींदो तो उनखे फौरी तौर ते निकाल करे ॾिनो वेंदो। इन हवाले सां असां सां जेको आहिनि मुख़्तलिफ़ शहरी बि असां नौजवान राब्ते में आया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हायूं। बारिश गर्मी हुई ॾाढी, पोइ हुन हिसाब सां ॿारनि खे घर में वेठा हुआसीं। ॿारनि चयो त पप्पा हलो असांखे बाइक ते घुमाए अचो। पोइ हुननि खे खणी आयासीं। मौसम सुठो लॻो पियो, बारिश में एंजॉय करण निकरी आया आहियूं, बारिश एंजॉय करण। बहुत मज़ा आ रहा है। गर्मी का जोर टूट गया। बहुत गर्मी थी, आपने भी देखा होगा टंडोलियार के अंदर इतनी शदीद गर्मी थी, सांस नहीं लिया जा रहा था। और दूसरा ये लाइट का निज़ाम है, अब ये जाहिर सी बात है करंट वरंट लगने की वजह से लाइटें वाइटें भी बंद है। तो घर से निकले थे, बारिश हो रही है, बहुत मज़ा आ रहा है, बच्चों को लेके घूम रहे हैं। नाज़रीन तव्हां नौजवाननि जी ॻाल्हियूं ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त बरसाति पवण खां पोइ हिते जेको गर्मी जो ज़ोर टूटी वियो आहे ऐं असां इंजॉय करे रहिया आहियूं। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़ टंडो आलायार।